तौबा सूरत जे पछाड़ी वाली आयत शरीफ फइन तवल्लो फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हू अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। इहा आयत शरीफ इन जी माना है त जेकॾहिं दुनिया सॼी मां खां मोह मोड़े मटे विया त परवाह न आहे। जग रुसे मुंहिंजो रब तुसे, सॼो जहान तोसां मटिजी फिरी वञे रब करीम तोसां राज़ी थिए। मुंहिंजो रब तुसे बाहियूं बाग थियनि। हज़रत खलीलुर रहमान अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम वांगुर आला निमरूदी बरियल हुजनि, तुंहिंजे वार खे तव अचे त मां लिखा। पर जे रब रुसे ऐं जग तुसे, सॼो जहान त राज़ी की, पर वाहिदुल क़हार तो ते रजा। तुंहिंजो मासियतनि में फेरा, तूं शहंशाह अकबर जो बाग़िया, हुकूमतनि सां वफ़ादारियूं कई, दोस्तनि सां वफ़ादारियूं कई, पंहिंजे अहल यार सां वफ़ादार बणे, पंहिंजे संगत साथियुनि जमातनि सां वफ़ादार बणे, शहंशाह सां बेवफ़ा बणे। रब रुसे, जग सॼो तोसां तुसे, यानी पर्चे लिखण हंध न लहण। अहिड़ो वक़्त बि ईंदी जो कुंड कहीं में तोखे लिखण जो हंध लभे तो बि माथा लिखण। ऐ मुंहिंजा सुहिणा, इन आयत शरीफ़ जी माना इहा आहे त सॼी दुनिया मां खां मोह मटे वञे, पर मुंहिंजो रब मां साण हुजे। हस्बी अल्लाह, उहो मुंहिंजे लाइ खोड़ आहे। हज़रत सैयदना इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम वांगुर हिकिड़ो ॼणो हुज ऐं सॼो मुल्क निमरूदी ताक़त सां भरियल हुजे, आला ॿरी वञनि, तुंहिंजो वार खे तव अचे त मां खां दस्तावेज़ लिखणा। हस्बी अल्लाह, जंहिं चयो त मूंखे हिकु रब काफ़ी आहे ऐं यकीन कामिल अथसि त रब करीम जो कसम आहे त समुंड जे आॾो सुकी पवंदा, जबल पुरज़ा पुरज़ा थी वेंदा ऐं ज़मीन कतो थी रहंदी, दरहल ते ईअं घुमंदो जीअं सुकीअ जे मथां टुको पए। हस्बी अल्लाह अलैहि तवक्कल, तो मां उन ते तवक्कल कई आहे। वह रब्बुल अर्शिल अज़ीम, अर्श अज़ीम जो मालिक रब जेको आहे उहो मुंहिंजो ख़ालिक ऐं मालिक आहे। मूंखे फ़ख्रु आहे त अहिड़ो रब मुंहिंजो आहे। नौकरनि खे पंहिंजे आकामनि ते फ़ख्रु हूंदो आहे, पटे वाले खे फ़ख्रु आहे त मां कलेक्टर जो आहियां, मुख़्तियार कार जी मूंखे कान न आहे, मां पटे वालो आहियां त कमिश्नर साहिब जो आहियां। जेकॾहिं सदर जो ग़ुलाम आहे त हुनखे हेठनि वज़ीरनि जी कान कान्हे का, या सच आहे, पर जेको रब्बुल अर्शिल अज़ीम जो जेको ग़ुलाम आहे हुनखे फ़ख्रु आहे त मूंखे सॼी दुनिया जी कान कान्हे। जिन शख़्स जा आयत शरीफ़ पढ़ी, जंहिंजी माना तोखे मूं करे ॿुधाई, जंहिंजी माना है त जान सॼो मूंखां मटिजे मटिजे फिरे फिरे रब मूंसां राज़ी हुजे, उहो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, शाफ़ी आहे, उहो मुंहिंजे लाइ खोड़ आहे। इन ते ईमान आहे तव्हां सां मोमिननि जो? क़ुर शरीफ़ सचा सचा अच्छा, जहान फिरे ऐं रब सां हुजे त खोड़ा काफ़ी आहे या पक थी कि न वॾे रंज भर वठे त पोइ पक पवई। वॾी अॼु मां ज़ोर आहियां, असांजो ख़ाल बहादुर साहिब फिरां मुंहिंजो पासो आहे, हाणे त मां वोट खटो वेठो आहियां, छो वज़ारत जो साथ बि मूंसां आहे, मुंहिंजी तरह सां मददूं पियो थी पहुचनि। इलेक्शन हलिया, मां कहीं वॾेरे जो पासो बि न वरितो, पंहिंजी मुखालफ़त बि कान कयमि, मदरसे सां वक़्तु गुज़रियो, फासिका फाजिरा जीअं कीअं पे हलियो, इलेक्शननि में खिजालतूं हलियूं, मां फतवा लिखी हुननि जे मथां, उहा फतवा छपी हम तव्हांजे पाड़े जा आहिनि जेके ज़मींदार जतोई साहिब आहिनि, इहे तहरीर मूंखे हेॾा बंडल खणी विया जन विरहायूं पाण
गंढ खे भी ख़बर है त मुंहिंजो फतवा ही इन्हीं जे मथां त कंहिं बि फासिक खे, फाजिर खे, ॾाढ़ी कूड़ खे, शराबी खे, ज़ानी खे, चकलाई खे, खेलवाई खे कॾहिं बि वोट ॾींदव त क़यामत जे ॾहाड़े में यज़ीद सां उथंदव। ऐं मुंहिंजा तव्हां जंहिंजे पेड़ में पाचो पंहिंजो विचड़ी पए त बकर भरे वञी बूथ बर कर इहे तुंहिंजी मदद तूं छा कर। जंहिंखे तप अचे त उहो लाहे न सघनि जेकॾहिं इज़राइल जो सॾु पहुचे सरकार जो त मिट हिकिड़ो पाण खे तरसाए न सघनि तुंहिंजी कहिड़ी मदद कंदा। इन तवल्लो फकुल हस्बी अल्लाह जे मोमिनात ईअं चओ इन तवल्लो फकुल हस्बी अल्लाह जे मोह मोरे खां वञनि सभई दुनिया त मोह मोरे वञनि मां वाहिदुल क़हार खे रंज न कंदुसि। ॾाढी रखाई तोखा करणु शुरू कयो तो ते संगत साथी शैतान जा जेके आहिनि उन्हनि जी पार्टी तुंहिंजे मथां तोखा कनि तूं चओ त कुल हस्बी अल्लाह तव्हां रंज थी वञो तोखा कयो पर मुंहिंजो सरकार वारो राज़ी हुजे। रब करीम थो फरमाए सरकार जे तरफ़ां इरशाद थो थिए त अल्लाह पाक थो फरमाए त जंहिं इहो आयत शरीफ़ पढ़ी पोइ उन्हीअ जे मथां माना ते यकीन अथस तोड़े न यानी मां जे मथां बराबरि अहिड़ी पक अथस हले न त मूंखे रब काफ़ी आहे। ज़बान सां पढ़ाई सदक ऐं कदब सच चई तोड़े कूड़ चई त मां हिनजो काफ़ी थियण वारो नमाज में नफ़िलनि में वजीफनि में कुरान शरीफ़ जी तिलावत में हुजूर कलब जो न कंदे त मोटाए बूथ ते हणंदई सलात शरीफ़ पढ़ंदे त मोटाए बूथ ते न हणंदी तोड़ो हुजूर अथई तोड़े न इन तवल्लो फकुल हस्बी अल्लाह पढ़ने त दुनिया मटिजी वई मां रब सां गंढो वेठो आहियां पोइ तोड़े कूड़ ई तोड़े सच चई तोड़े तुंहिंजी हा तवक्कल अथई तोड़े न रब करीम थो फरमाए त मां तोखे काफ़ी थियण वारो आहियां। साईं फरमायो त जेको 7 भेरा इन आयत शरीफ़ खे सुबुह जो पढ़े सांझी ताईं सभिनी मुसीबतनि खां ऐं दुश्मन जे हमलनि खां महफूज़ मसूल मामून रहंदो। अथई पर पाण फरमाए त बंदूक खणी ऐं ठका कराए उस न मरंदो हथियार हूंदो न असर कंदो छो त मालिक ताईं फरमाए मां कापी आहियां त सच चई तोड़े कूड़ इन में मरंदो न चईन पढ़नि में सांझीअ जो पढ़ी चली 7 भेरा त फजर ते वरी सरकारी पहाड़े जे हेठो दुश्मन दड़नि खां महफूज़ रहंदा सच चई तोड़े कूड़। हिकिड़े शख़्स इन खे पढ़णु शुरू कयो पढ़ंदे 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 26 वरिहनि जूं उमिरि थी वई हुई। 26 वरिहनि खां पोइ हिकिड़ी राति ते ख्वाब में ॾिठई त सरकार मुंहिंजे घर आया है वो आए घर हमारे खुदा की कुदरत है कभी हम उनको कभी अपने घर को देखते। अल्लाह अकबर कबीरा इन घड़ीअ तां जहान ॿई घोरजन घोड़ा ही जहान घोड़ा ही जहान ओ पुड़ घोड़े घोड़ा हिक पलक पिया साण जे मुंह सरे सरती हिकिड़ी घड़ी महबूब जी मुंह मुबारक जमाल मुबारक ते नज़र पई त ॿई जहान घोड़े घड़ी कदमनि में उते घोड़ा ही जहान हो पुड़ घोड़े घोड़ा हिक पलक पिया साण जे मुंह सरे सरती सरकार आया है पान फरमान साथियों मोहर से कर जैसा तू मुझी तारीफ पढ़ंदो
ऐं अल्लाह पाक जी सलाह ऐं तौहीद पढ़ंदा इन ते मां चुमी ॾियां। मुंहिंजो किनो मोह गंदो मोह जो मां कंहिं माण्हू जे मुंह खां लॻण जहिड़ो बि न, शाह जे आरू मां मोह कीअं कयां? गज खां कंदे हेठि के थी पाण चुमी ॾिनी अथसि, हिन गीते जे मथां अची वई। जंहिं वक़्त में जाॻियो हो महीननि जा पांदो तो खथूरी न वई। ख्वाब उहो सचो जो राति जो ॾिसे त मूं खाधो पीतो आहे, फजर जो ढव हुजे बुख ई उन लथल हुजे, बाक़ी राति जो खाई करे निंड में ढव आई, फजर जो बुख में आधा पिया उहे साॻा तुंहिंजा तस्वीरूं पढ़नि त पक्का त तुंहिंजो ख्वाब कूड़ो आहे। खथूरी जो महीननि ताईं हली साईं आया न बराबरि आया। पाण फरमाता कम तहरीबो मिना, ऐं असांजा गुलाम असां खां केतिरो भॼंदे? मां तोखां कीअं भॼंदुसि, मां त सिका थो पियो तुंहिंजो सरकार तुंहिंजे लाइ। पाण फरमाता शरीफ़ थो पढ़े जंहिंसां मौत जो दरवाज़ो बंदि थियो पियो आहे, जेसिताईं मरे न त सिटी असां सां कीअं पहुचंदे?